नाज़रीन, बुलड़ी शाह करी में एक ॾींहं जी मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई, जिथे माहिर डॉक्टरनि मरीज़नि जे अखियुनि जा ऑपरेशन करे खेनि मुफ़्त दवाऊं फराहम कयूं। तफ़सील अली हसन रिंद जी रिपोर्ट में। कोसार ट्रस्ट वेलफेयर कोस्तान जे तावन सां सर्गवासी सेठ खीमूमल जी यादि में संदसि पुटनि किशूमल, प्रेमचंद ऐं दौलतराम पारां रूरल हेल्थ सेंटर बुलड़ी शाह करी में हिकु रोज़ा मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई। हिन अखियुनि जी कैंप मां तहलके बुलड़ी शाह करीम जे तमामु माण्हुनि वॾो फ़ाइदो हासिल कयो। हिन अखियुनि जी कैंप में केतिरनि ई माण्हुनि जो मुफ़्त इलाज कयो वियो ऐं समय माण्हुनि जे अखियुनि जो ऑपरेशन करे लेंस लगाया विया। गुज़िरियल साल भी कैंप लगी हुई, हिन साल भी कैंप शुरू थी आहे, जंहिंमें 400 खां मथे मरीज़ चेकअप थी चुका आहिनि, जंहिंमें उन्हनि जा दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि, उन्हनि खे ऐनकूं ॾिनियूं वयूं आहिनि ऐं 80 खां लॻभॻि 80 खां मथे ऑपरेशन थी चुका आहिनि। अञा कैंप हले पई, ॾिसूं केसि ताईं, पर आहे हिन दफ़े हिकु ॾींहं जी कैंप। टाइम जी थोड़ी शार्टेज आहे, सो हिकु ॾींहं जी कैंप करे सघिया आहियूं। तक़रीबन 400 सवा 400 जे लॻभॻि असांजी OPD थी आहे, जंहिंमें डॉक्टर अमानुल्ला, डॉक्टर आऊं ऐं डॉक्टर नदीम अख्तर मेमस फ़िको सर्जन आहे जेको उहो सर्जरी बि करे, ऐं टोटल 80 ताईं दाख़िला थी चुकी आहे ऐं अञा ताईं पेशेंट अचनि पिया। 100 ताईं असांजो इंशाल्लाह ऑपरेशन जो टारगेट आहे। बाक़ी हिते ॾिठो अथमि त मोतीअ जो जेको रेशो आहे तमामु घणो आहे, उन खां अलावा विटामिन A जी डेफिशिएंसी बि तमामु घणी आहे, छाकाणि त पेशेंट जो नाइट ब्लाइंडनेस जो जेको रेशो आहे हिते आहे। खीमूमल जी यादि में असां हिकिड़ी कैंप लॻाई आहे कोसार वेलफेयर ट्रस्ट जे तावन सां। अॼोकी हिकु ॾींहं जी कैंप में असां तक़रीबन 400 खां वधीक मरीज़ चेकअप कया आहिनि हिन कैंप में। उनखां अलावा 80 जे लॻभॻि लेंस फ़िको मशीन जे ज़रिए लॻाया विया आहिनि, जंहिंमें डॉक्टर नदीम अख्तर मेमण, उनखां अलावा डॉक्टर मक़बूल मेमण ऐं डॉक्टर अमानुल्ला मेमण हिन में हिसो वरितो आहे टीम में ऐं तमामु बहितरीनु नमूने सां। त हिन जे आसपास जेके बुलड़ी शाह करीम जा ॻोठनि उन्हनि जा टारगेट आहे त जेको आहे घटि में घटि 100 खां मथे थियनि, 100 प्लस थियनि, ऐं जेके अचनि पिया सभिनी खे सहूलियत मिले पई, सुठी मिले पई, OPD फर्स्ट क्लास हले पई। ऐं इहो दौलत राम जिन जी करे महिरबानी, उन्हनि जी सॼो ख़र्चो सॼो हर शइ उन्हनि जी आहे। तमामु सुठा माहिर डॉक्टर जेको असां नदीम अख्तर साहिबु आहे, जीअं सर्जन डॉक्टर आहे, सुठी जेका असां पंहिंजे ऑपरेशन वग़ैरह कया आहिनि ऐं माण्हू उन मां मुतमिन रहिया आहिनि ऐं सुठी सभिनी तरफ़ां मोट मिली आहे ऐं बिल्कुलु असां अस्पतालुनि वारनि सुठो ताउन कयो आहे। ऐं असांजो इहो ई मिशन आहे त असां ग़रीब जी मदद कयूं। हीअ असां पंहिंजी ॿी कैंप लॻाई आहे, कैंप लॻाई जिन में अॻे साल बि लॻायूं, तमामु बहितरीनु फ़ाइदो पहुतो माण्हुनि खे। हींअर बि जेको आहे सुठे नमूने 75-80 में जेके आहिनि मरीज़ पंहिंजो ऑपरेशन कराए चुका आहिनि। हिननि जो चवणु आहे त तहलके बुलड़ी शाह करी में काफ़ी अहिड़ा ग़रीब आहिनि जेके पंहिंजो अखियुनि जो इलाजु नथा कराए सघनि। हीउ कैंप हिते जे माण्हुनि खे वॾो फ़ाइदो ॾिनो आहे। कैमरामैन आसफ अली रिंद सां गॾु अली हसन रिंद, आवाज़ न्यूज़, बुलड़ी शाह करी।